बिरासिटी कलोड़ा कॉलोनी वासी 3 ॾींहं अॻु गुम थियल मासूम निंगरीअ जो गंदे पाणी जे खॾ मां लाश हथ। मासूम निंगरी किरन धीअ फर्ज़न कलोड़ो जो लाश कलोड़ा कॉलोनी में संदसि घर भरिसां गंदे पाणी वारी खॾ मां लाश हथ आयो आहे। इतला ते वाक़े वारे हंधि सवें शहरी पुलिस ऐं वारिस गॾु थी विया। बिरासिटी पुलिस लाश खॾ मां कढाए बिरासिटी अस्पताल आंदो, जिते पोस्टमार्टम करे वाटसन हवाले कयो वियो। इन सिलसिले में पोस्टमार्टम कंदड़ लेडी डॉक्टर ॿुधाए तो निंगरी जो पोस्टमार्टम कयो आहे। ज़ाहिर थियो तशद्दुद या जिनसी ज़्यादती समेत को बि निशान नाहे मिलियो। लाश 3 ॾींहं पुराणो आहे। डेड बॉडी जुज़ा वठी छॾिया आहिनि, जेके जामशेरो लेबॉरेटरी मोकिलिया वेंदा, जितां रिपोर्ट अचण बाद मौत जो कारण मालूम थी सघंदो। ॿिए पासे बिरासिटी पुलिस ॿुधाए तो इतला ते वाक़े वारे हंधि पहुची निंगरीअ जो लाश खणाए अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वाटसन हवाले कयो वियो आहे। वधीक जांच जारी आहे। जॾहिं त निंगरीअ जे पीउ फर्ज़न कलोड़ो मीडिया खे बयान ॾींदे चयो त असां कराची रहंदा आहियूं। हिते असां 3 ॾींहं अॻु फोतगी ते आया हुआसीं त मुंहिंजी मासूम नंढड़ी पुरस्रार तौरु गुम थी वई, जंहिंजो अॼु घरनि भरिसां लाश हथ आयो आहे। हुन जो त असांजी कंहिंसां बि का दुश्मनी नाहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।